नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सन में आऊं ॾारींदड़ हादसे में फ़ौत थियल 9 ॼणनि जी जनाज़े नमाज़ भिरिया सिटी वेझो ॻोठु हुसैन करोड़ो में अदा कई वई। फ़ौतनि जे घरनि ऐं भरपासे जे ॻोठनि में सोग वारी सूरत हाल। सन हादसे में फ़ौत थियल कंडियारो वेझो ॻोठु पुनर सोलंगी वासियुनि 4 ॼणनि जी बि जनाज़े नमाज़ अदा। जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। फ़ौतनि जे जनाज़े नमाज़ में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे शिरकत न कई। सिंध में पानी जो शदीद बहरान। सिंध में पानी की घटिताई 52% खां वधी 62% ताईं पहुची वई। सखर बैराज वटि पानी में घटिताई 45 खां 53% ताईं पहुची वई। सखर बैराज मां निकिरंदड़ रोहिड़ी ऐं नारा केनाल में 50% पानी घटि छोड़ करण सबबि आबादगार मुतासिर थियण लॻा। पानी न हुअण सबबि ज़मीनूं बंजर थियण लॻियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। मदई जी ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में पानी की खोट शदीद पैदा थी वई। राइस केनाल, दादू केनाल ऐं वाराए बैराज मां वारी उॾामण लॻी। पानी न हुजण करे आबादगार सारियाले ॿिज जी पोखाई बि न करे सघिया। मौसमियात खाते सिंध में जुमे ऐं छंछर ते गर्मी की शिदत में वाध जी हक थी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु मौसम गरम रहंदी। मुल्क जा मैदानी इलाइक़ा शदीद गर्मी जे लपेट में रहंदा। पंजाब में 15 मई ताईं हीट वेव रहण जो इम्कान आहे। पोटोहार ऐं सेंट्रल पंजाब में तूफ़ान सां गॾु हल्की बरसाति पवंदी। शदीद गर्मी बावजूदि मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी डिघी लोड शेडिंग। कराची, हैदराबाद, लाड़काणो, मिरपुर ख़ास, नवाबशाह, खैरपुर, सखर, जैकबाबाद, घोटकी, नुशर फिरोज़, ठटो, बदीन, टंडोलायार ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो ख़तमु न थी सघियो। कोयटा वेझो लसबेला जे इलाइक़े झावला वटि क़ौमी RCD शाहराह ते मुसाफ़िर कोच ऐं कार में टकर, 4 मुसाफ़िर फौत, केतिराई ज़ख़्मी। पुलिस ऐं इमदादी टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे लसबेला अस्पताल पहुचायो। काज़ी अहमद वेझो क़ौमी शाहराह ते मज़दा कल्टी, 1 ॼणो फौत, 6 ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में यूसुफ, इमदाद, ख़ालिद टलाणी, सोनू, यूसुफ टलाणी ऐं ताज़ा गुल पठान शामिल। ऐं 12 मई साने खे 15 साल मुकमिल थी विया। 15 साल गुज़रण बावजूदि केस जो फ़ैसिलो न थी सघियो। कराची बार एसोसिएशन पारां अॼु हड़ताल जो ऐलान, अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। मुतासिर अॼु बि इंसाफ़ लाइ ओसीड़े में वेठल।